अगवानी में आतिफ हुसैन बिजानी रिपोर्ट मूजिब अगवानी में आवामी तहरीक पारान दरिया मथां 6 नवां कैनाल अॾण ख़िलाफ़ मरकज़ी अगवाननि नूरमंद साजिद हुसैन मैसर लाल जरवार सतार रिंद आसिफ खोदो सदाम खोसो ऐं ॿियनि नेशनल बैंक चौक खां रैली कढी इवेंट ट्रिब्यूनल पहुची जलसे में तब्दील थी। अगवाननि चयो त बदमनी जी बाहि हथरादू आहे। सगारियूं दुरियूं चाहिनि थियूं त बदमनी में वकोड़े अवाम खां पंहिंजा हुकूक घुरणु विसरी वञनि। 6 कैनाल सख़्त मुखालफ़त बावजूदि ज़बरदस्ती ठाहे ज़मीनूं सुकाए बंजर बणायूं। उन्हनि चयो त सिंधु दरिया सिर्फ़ इंसान न माल मवेशी सकाफ़ती तोड़े ज़रई तरक़ी ऐं जियापे जो अहम ज़रियो आहे जंहिंखे सुकाइण जी साज़िश कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। उन्हनि चयो त कैनाल रद्द न थियनि अमन अमान बहाल न थियण ताईं ख़ामोश न वेंदासीं। जिदोजहद जारी रहंदी। हुन घुर कई त सिंध सां माटेली माउ वारे सलूक जो अदलिया अज़ ख़ुदि नोटिस वठे।